ओम शांति। हाणे बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु प्रकृति जे विच में वेठी आहियां। हाणे मां आत्मा निराकार परमात्मा खे यादि थी करां। परमात्मा आत्माउनि जो बि परम धाम में रहण वारो हिन देह हिकु दुनिया खे भुलिजी करे हाणे निराकार परमात्मा खे मां पंहिंजो बुद्धि योग बाबा सां लॻायां थी। परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए मन खे हल्को करे छॾो। जेकी बि मन में ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधायो। हाणे मां आत्मा बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शइ बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था। मीठे मीठे बच्चे, जीव जे आत्माउनि खे परम पिता परमात्मा जेके पंहिंजो शरीर न आहे उहो वेही करे हिन साधारण बूढ़े तन में अची करे जीव जी आत्माउनि खे सम्झाए थो। चए थो मां तव्हां ॿारनि सां हाणे मिलण आयो आहियां। हिन ब्रह्मा जे मुख सां मां तव्हां सां ॻाल्हायां थो। तव्हांखे मां पंहिंजी पहचान ॾिनी आहे हिन ब्रह्मा जे मुख द्वारा। त तव्हां थी वियो ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण। मुख द्वारा ई सम्झाईंदमि। तव्हांखे मां पंहिंजो ॿार ब्रह्मा जे मुख द्वारा ठातो आहे न। त तव्हां थी वियो बाप जा ॿार मुख वंशावली। ॾिसो हिकु भारत में ई भॻवान खे माता पिता जे रूप में यादि कंदा आहिनि न। छो जे हर 5000 साल में हिकु बार परमात्मा ब्रह्मा जे मुख द्वारा असांखे पंहिंजो ठाहींदो आहे। त ही ब्रह्मा मां आहे भले हिन जो शरीर पुरुष जो आहे लेकिन छो जे परमात्मा हिन द्वारा असांखे पंहिंजो ठातो अथई त पीउ शिव आहे परमात्मा मां या ब्रह्मा मां हाणे माता पिता जे रूप में असांखे सुख थो ॾे। भक्ति मार्ग में चईंदा आहियूं भॻवान खे कि उहो असांजो पिता आहे परम पिता। हाणे पिता जो फर्ज़ छा थींदो आहे? ॿारनि खे पैदा करणु, उन्हनि खे वरसो ॾियणु, उन्हनि खे पढ़ाए लिखाए सुठो लाइक़ ठाहिण जो कमु हूंदो आहे न पिता जो। त भॻवान खे असां माता पिता जे रूप में कहिड़े हिसाब सां यादि था करूं? हुन कॾहिं असांखे माता पिता जे रूप में पैदा कयईं, सुख ॾिनई, वरसो ॾिनई। छा वरसो ॾिनई? हुन असांखे लाइक़ ठातई कीअं? हाणे उहो ई समय आहे जॾहिं शिव बाप ब्रह्मा मां जे तन में अची करे असांखे पंहिंजो ठातो अथई। अर्थात असांखे स्मृति ॾेई करे जगायो अथई, नयो जीवन ॾिनो अथई। हाणे असांजे लाइ पोइ परमात्मा स्वर्ग जी दुनिया बि थो ठाहे। छो जे वरसो बि ॾींदो आहे न पीउ। त हाणे कहिड़ो वरसो ॾे? परमात्मा वटि त कुझु आहे ई न। हुन वटि त सिर्फ़ु ज्ञान गुण शक्तियूं आहिनि। त असांजे लाइ नई दुनिया बि थो ठाहे। पोइ हुन दुनिया में जे लाइ असांखे वरसो बि थो ॾे। हुन दुनिया में वञण जे लाइ माउ पीउ जे रूप में असांखे लाइक़ बि थो ठाहे। त हेॾी सुठी दुनिया में वञिणो आहे त असांखे ओतिरा पंहिंजो हलणी चलणी ॻाल्हाइणी सभु उहो ठाहिणी पवंदी न ओड़ी पंहिंजी। त बाबा चए थो हाणे मां तव्हांखे माता पिता जे रूप में अची करे तव्हांखे उहो ई सुख वरसो ॾियण आयो आहे। टीचर ठही करे तव्हांखे पढ़ायां बि थो। भक्ति मार्ग में मूंखे सॾु कंदा आहिनि। हे पतित पावन ख़ासि भारतवासी आम सॼी दुनिया मूंखे सॾु कंदी आहे। भारत पावन हुयो त हिन दुनिया में स्वर्ग हुयो। आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। बाक़ी सभी धर्म जी आत्मायूं हुन समय शांति धाम में रहंदियूं। ॿारनि खे स्मृति रखिणो आहे कि सत्य त्रेता खे स्वर्ग चइबो आहे, द्वापर कलयुग खे नर्क चइबो आहे। सत्य त्रेता में सुख शांति संपत्ति देवी देवताउनि जो राज्य। द्वापर कलयुग में अलॻि अलॻि धर्मनि जो वृद्धि थी। अलॻि अलॻि भारत भूमि जा पूरे विश्व जा टुकड़ा थी विया। पहिरियों सत्युग में हिकु भारत ई विश्व जो मालिक हुयो। भारत जे कंट्रोल में पूरी दुनिया हुई। हाणे ॾिसो सभु टुकड़ा टुकड़ा थी विया आहिनि। सभिनि टुकड़ा टुकड़ा करे करे पंहिंजो पंहिंजो राज्य स्थापन करे छॾियो। छो जो ज्यादा धर्म वधिया न।
हुन में बि ॾिसो पूरी दुनिया ते मुख्य 3-4 धर्मनि जो राज्य आहे। हिकु त आदि सनातन देवी देवता धर्म वारा भारत में, लेकिन वो पंहिंजे धर्म खे न ॼाणदा आहिनि। ॿियो आहे इस्लामी धर्म वारनि, उन्हनि जो दुनिया में पंहिंजा पंहिंजा अलॻि अलॻि देश ठाहे रखिया अथनि। ॿियो थी इहे बौद्धी धर्म वारा, ईसाई धर्मनि वारा, मुख्य 4 धर्म वारा ही न पूरे विश्व ते अॼुकल्ह पंहिंजो कब्ज़ो करे वेठा आहिनि। बाक़ी त नंढा नंढा धर्म आहिनि। सिख धर्मनि वारनि जो कोई ख़ुदि जो देश छोड़ी आहे, उहो त नंढे से पंजाब जॻह में रहंदो आहे। मुस्लिम वारनि जो बि कोई पंहिंजो देश त आहे न। बाक़ी जेका मत पंथ नंढा नंढा जेका निकिरनि था धर्म, इहे वॾा न आहिनि, इहे नंढा नंढा आहिनि। मुख्य धर्म इहे 4 आहिनि, आदि सनातन देवी देवता धर्म, इस्लामियुनि जो, बौद्धियुनि जो, क्रिश्चियन जो। ये 4 धर्म ही मुख्य आहिनि। इन्हनि जा ई अलॻि अलॻि शास्त्र आहिनि। आदि सनातन देवी देवता धर्म वारा जेका भारतवासी आहिनि, इहे ख़ुदि जे धर्म खे भुलिजिया आहिनि। जेका हिन आदि सनातन देवी देवता धर्म वारनि जी पॉपुलेशन ॾाढी आहे, लेकिन ॿिया धर्मनि में बदिली थी वई आहे। इहे पंहिंजे धर्म खे भुलिजिया आहिनि, हिन करे एॾा ग़रीब थिया आहिनि। भारत एतिरो दुखी छो आहे? भारत एतिरो कंगाल छो थियो आहे? छो जो ख़ुदि जे धर्म खे भुलिया आहिनि। पंहिंजे पहिरियों महाराजा महारानी केरु हिते राज्य करे वियो, सभु हिस्ट्री हुननि जे बारे में जेकी बाबा असांखे हाणे ॿुधाए थो, उहो भुलिजिया आहिनि न। हाणे बाबा सभु ॻाल्हियूं असांखे यथार्थ रीति ॿुधाए थो। हिन सां असांजी बुद्धि जो तालो खुले थो। बाप खे रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान आहे, उहो असांखे ॿुधाए थो। बाप खे माण्हू चईंदा आहिनि भॻवानु जानी ॼाणण वारा सभु कुझु ॾिसे थो, पर बाबा चए थो मां इहे सभु थोरी ॾिसंदो आहे। तव्हां सॼो ॾींहुं छा था करो? मूं में त इहा दुनिया जे बारे में पूरो ज्ञान आहे कि हिन दुनिया में कीअं 4 युगनि में वृद्धि थींदी आहे, कीअं मनुष्य आत्मा सुखी हूंदी आहे, पोइ विकारनि ते वश थी करे कीअं दुखी थींदी आहे। इहो मूंखे ज्ञान आहे। मां तव्हांखे इहो ज्ञान ॾियां थो न कि तव्हांजे दुखनि जो मूल कारण इहे विकार आहिनि। हाणे पंहिंजी आत्मा खे हिन विकारनि सां छुड़ाइण लाइ मां तव्हांखे इहो बि ज्ञान ॾियां थो कि स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो। इहे सभु ज्ञान जी ॻाल्हियूं मां तव्हांखे ॾियां थो। बाक़ी तव्हां कंहिंखे कुझु उल्टो सुठो चयो त हुन समय तव्हांजी आत्मा ते लेप छिप चढ़ी वियो ऐं पोइ ॿियो ई तव्हांखे उहो भुगतणो पवंदो। मां थोरी ॾिठो कि तव्हां हुनखे उल्टो सुठो चयो, इन करे माण्हू चईंदा आहिनि कि ॾिस तूं हिन सां बुरो कई न, भॻवानु तोखे हिते पाप थो ॾेई। भॻवानु त दुखहर्ता सुखहर्ता आहे न। बाबा कोई कंहिंखे पाप न ॾींदो आहे। जेको अंत में असां सजा खाईंदा आहियूं उहो बि बाबा असांखे न ॾींदो आहे। असां पंहिंजे कर्मनि जे अनुसार ई दुख सुख भोगूं था। इहा ऑटोमेटिक मशीनरी हलंदी रहंदी आहे। इहो बि असां भॻवान खे दोषी था ठारायूं कि तव्हां ग़लति कमु कयो, इन करे भॻवानु तव्हांखे पाप ॾिनो। भॻवानु त दुखहर्ता सुखहर्ता, असां चईंदा आहियूं न दुखहर्ता सुखहर्ता, त पाप ॾींदो, पनिशमेंट ॾींदो त दुख थींदो। बाबा चईंदो इहो कमु मां न कंदो। तव्हां कंहिंखे मारियो, उल्टो सुल्टो चयो, तव्हां कंहिंजे लाइ ग़लति कयो, उन समय तव्हांजी आत्मा ते उहो लेप शिप चढ़ी वियो, त हिन जन्म में उहो तव्हांखे चुकतो करिणो पए या ॿिए जन्मनि में। ये त तव्हांजे हिसाब किताब आहे न। त बाबा चए थो कोई बि उल्टो सुल्टो कमु थिए थो, पहिरियों त असांखे सावधानी रखणी आहे कि हाणे न करिणो, उल्टो हिसाब किताब कंहिंसां न करिणो आहे, जमा करिणो आहे। कोई तव्हांखे कुझु बि चए, लेकिन मूंखे कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो न चइणो आहे, न सोचणो आहे। ॿियो जेका पहिरियों जो चढ़ियल आहिनि उहो परमात्मा खे यादि करे असां ख़तमु करे सघंदा आहियूं। आत्मा ई सुख दुख भोगदी आहे। मनुष्य देह अभिमान जे अचण जे कारण पंहिंजी देहनि खे ॾिसंदा रहंदा आहिनि। वास्तव में सभु कुझु भोगना भोगणे सभु कुझु कंदी आत्मा आहे। आत्मा ही पाठ वॼाईंदी आहे। हाणे बाबा चए थो घड़ी घड़ी स्वयं खे आत्मा सम्झो। जेसि ताईं पंहिंजे खे आत्मा न सम्झंदव, मूंखे यादि न कंदव, तेसि ताईं तव्हांजो उद्धार न थींदो। तेसि ताईं तव्हांजी जीवन में सुख शांति स्थाई न हूंदी। देही अभिमानी ठहिणो आहे। कोई कृष्ण खे, कोई हनुमान खे यादि थो करे,
तव्हां कंहिंखे बि यादि करो, तव्हांजी दुख जी पुकार मूं वटि थी पहुचे। छो जी कृष्ण जी आत्मा त स्वयं हिन कलयुग जी दुनिया में पाठ थी वॼाए, हुनखे छा पतो मूंखे कोई सॾु थो करे। त असां भले जेको चऊं था कृष्ण, राम, हनुमान, सीता, राधे, लक्ष्मी, तव्हां कंहिंखे बि यादि करे प्रार्थना करो, तव्हांजी पुकार मूं वटि थी पहुचे, मां ई तव्हांखे तव्हांजी भक्ति जो फल ॾींदो आहे। बाबा चए थो मां तव्हांखे हाणे हमेशह जे लाइ पूरो अधु कल्प जे लाइ दुखनि सां छुड़ाइण आयो। अगरि मुंहिंजी मत ते हलंदव त तव्हां हाणे दुखनि सां छुटिजी वेंदा। तव्हां ई त चईंदा हे भॻवान रहम कर, हे भॻवान असांखे ॿार ॾे, मांगता त आहियो न तव्हां। ॾिसो अॼु ॿार पैदा बि थिए, सम्झो असांजी मनोकामना पूरी बि थी वई, लेकिन जेकी बि आत्मा तव्हांजे घर ईंदी उन पिछले जन्मनि जो हिसाब किताब बि खणी ईंदी, त उहो बि असांखे ॾिसणो आहे न। ईअं न असांजी भॻवान प्रार्थना ॿुधई, ॿार ॾिनई, वरी कुझु वॾो थिए, कुझु थिए, बीमारी आहे या कुझु अहिड़ी ॻाल्हि थी वञे त चईंदा आहिनि अहिड़ो ॾिनई छो पुटु जो एॾा दुख था ॾिसणा पए। हाणे तव्हां त चयो ॿार ॾे, आत्मा किथां ईंदी? हिन दुनिया में ई जेकी आत्माऊं पाठ थी वॼाइनि, हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठंदी आहे, त हुनजे पिछले जन्मनि जो हिसाब किताब बि त चुकतो थींदा न। भई माण्हू ॿार त घुरनि था, लेकिन हुन सां गॾु ईअं थोरी की तव्हां वटि ॿार ईंदो त भई सुखी सुखी रहंदो, हुनजो सभु हिसाब किताब चुकतो थियल ईंदो न। हिसाब किताब चुकतो थींदो त ॿार सां गॾु हुनजो पिछले जन्मनि जा कर्म बि ईंदा आहिनि, सुठा कर्म थींदा आहिनि। ॿार ॾाढो सुठी रीति हले त माण्हू तारीफ़ कंदा आहिनि, हिनजो ॿार ॾाढो सुठो आहे, ईअं आहे, पर हुनजा कर्म सुठा अथसि, हू त तव्हांजे घर जनमो थियो आहे। हिन में असांखे ज़्यादा ख़ुशि न थियणो खपे की हा मुंहिंजो ॿार ॾिसो कीअं। हमेशह परमात्मा खे शुक्रिया करणो खपे ऐं हमेशह परमात्मा खे यादि करे हुननि जे पिछले कर्म जेका बि अगरि बुरा बि आहिनि या सुठा बि आहिनि, सभु कुझु हुननि खे ॾियणो आहे। त अगरि बुरा बि आहिनि, सम्झो बीमारी अचे थी, कोई ॻाल्हि अचे थी, त असांखे ॿारनि खे ईअं न चइणो आहे, न ही ख़ुदि जे मथां कोई अहिड़ो बोझो खणणो। भई त हिसाब किताब आहे न, कंहिंजो बुरो बि हिसाब किताब ईंदो, हुन समय बि परमात्मा खे यादि करे असांखे इहा ई प्रार्थना करणी खपे की हिनजो जेको बि ॿिए कंहिंसां हिसाब किताब आहे उहो चुकतो थी वञे। असां तव्हांखे यादि था करूं की हिन जा पिछले जन्मनि जा हिसाब किताब माफ़ थी वञे, चुकतो थी वञे। इन रीति असांखे हुननि जी आत्मा जो बि ध्यानु रखणो आहे। शरीर जो त तव्हां ध्यानु रखो था, लेकिन आत्मा जा जेका कर्म आहिनि हुननि सां हुनखे मुक्त कराइण लाइ परमात्मा खे यादि करणो आहे। ख़ुदि जे पाप कर्मनि सां बि परमात्मा खे यादि करे मुक्त थियणो आहे, त हुननि खे बि असांखे ईअं ई करणो आहे। भॻवान त हिकु ई आहे न, हिकु ई मत अची करे सभिनि खे ॾींदो आहे। यज्ञ तप दान पुण्य आदि करण, इहे सभु भक्ति आहे। भक्ति कबी आहे भॻवान सां मिलण लाइ। हाणे ज्ञान मिलियो आहे, परमात्मा जी पहचान मिली आहे, त हाणे असां भॻवान खे हुन रीति यादि करे भॻवान सां मिलन था मल्हायूं। बाबा चए थो मां पतियनि जो बि पति आहियां, बापनि जो बि बाप आहे। तव्हांजे पतियनि खां बि वॾो पति मां तव्हांजो आहियां, तव्हांजे शारीरिक माउ पीउ खां बि वॾो माउ पीउ मां आहियां। भक्ति मार्ग में चलो, पहिरियों त असांखे पहचान न हुई, हाणे त पहचान मिली आहे न। हाणे बापनि जो बाप, पतियनि जो पति असांखे चए थो की विकार में न वञो, पवित्र रहो, त वॾे माउ पीउ जी, वॾे पति जी मञणी खपे न। त बाबा इन करे असांखे चए थो भक्ति मार्ग में त तव्हां चईंदा आहियो सर्व संबंध सां तुंहिंजा निभायां, ईअं कंदमि ईअं कंदमि। हाणे मां आयो आहे त मुंहिंजी मत ते हलो, मां जेको चवां थो उहो करो। आत्माऊं मूंखे यादि करणियूं आहिनि। माण्हुनि आत्माउनि जे बारे में कुझु ॼाणंदा न आहिनि, बसि चईंदा आहिनि भ्रुकुटी जे विच में चमके थो अजब सितारो, परंतु सम्झ कोन अथनि। कॾहिं बि आत्मिक स्वरूप में टिकी करे असां परमात्मा खे भक्ति मार्ग में यादि ई न करे सघंदा आहियूं। छो जी इहा पहचान असांखे हाणे ई जॾहिं संगम युग ते बाबा ईंदो आहे तॾहिं मिलंदी आहे। बाबा चए थो कि हाणे
भक्ति मार्ग में त मुंहिंजे लाइ मुंहिंजी पूजा जे लाइ माण्हू वॾा वॾा लिंग ठाहींदा आहिनि। छो जे अगरि बिंदी रूप जेके बिंदी रूप खे पूॼियो आहे त कीअं यादि करूं? हिन करे वॾो वॾो लिंग ठाहे छॾींदा आहिनि। छो जे मूं में शक्तियूं ज्ञान वॾो आहे त मुंहिंजो लिंग बि वॾो ठाहे छॾींदा आहिनि। मां ऊचे स्थान ते रहंदो आहियां, इन करे मूंखे मुंहिंजो मंदिर ऊचे स्थान ते ठाहींदा आहिनि। मां गुप्त रहंदो आहियां, इन करे मुंहिंजा मंदिर गुफ़ाउनि में ठाहींदा आहिनि। परंतु परमात्मा चए थो मां कोई एॾो वॾे लिंग वारो थोरी आहियां, मां त निराकार ज्योतिर्बिंदु आहियां, जीअं तव्हां आत्मा आहियो। लेकिन मुंहिंजी आत्मा ऐं तव्हांजी आत्मा में फ़र्क़ु एतिरो आहे कि तव्हां सभिनि में पंहिंजो पार्ट आहे, मुंहिंजो पार्ट ॾाढो ऊचो आहे। मूं में शक्तियूं ज्ञान गुण ॾाढा आहिनि न, त हिन जो मतिलबु इहो थोरी कि मुंहिंजो वॾो लिंग तव्हांजे लाइ नंढो नंढो लिंग ठाहिनि शालिग्राम। छो जे शिव सां गॾु शालिग्राम जो पूॼंदा आहियूं, उहो ई आत्माउनि जा रूप आहिनि जेकी शिव परमात्मा जा मददगार ठहींदियूं आहिनि स्वर्ग ठाहिण लाइ। हाणे बाप चए थो कि ॾिसो ब्रह्म समाजी मत पंथ वारा ज्योति खे परमात्मा सम्झंदा आहिनि। सन्यासी चईंदा आहिनि ब्रह्म महतत्व परमात्मा आहे। लेकिन हाणे परमात्मा स्वयं जी पहचान ख़ुदि ई अची करे ॾिए थो। छो जे इन ई अलॻि अलॻि ब्रह्म सां, छो जे ॾिसो सभु अलॻि अलॻि चईंदा आहिनि। अॼुकल्ह ॾिसो गीतायूं केतिरी निकितियूं आहिनि, माण्हू पंहिंजे श्लोक उहे ई आहिनि 18 अध्याय, लेकिन पंहिंजी पंहिंजी सम्झ जे अनुसार अलॻि अलॻि गीताएं ठाहे रखी अथनि। हाणे कंहिंजी बुद्धि ठीकु आहे, कंहिंजी सम्झ ठीकु आहे, कंहिंजी गीता असां पढ़ूं, त उहे परमात्मा हाणे असांखे चए थो कि मनुष्य अलॻि अलॻि धर्म, अलॻि अलॻि मत पंथ, ऐं जेका अॼुकल्ह नंढी नंढी संस्थायूं थी खुलनि, सभिनि पंहिंजी पंहिंजी राय अनुसार माण्हुनि खे ॿुधाइनि था। लेकिन हिन सां छा थो थिए, असांजी बुद्धि भटके थी न। अॼु कोई असांखे सुठो ॿुधाए थो त असां चऊं था हा इहो सुठो आहे, इन जो ज्ञान सुठो आहे, इन जो सत्संग सुठो आहे, इन जो कीर्तन सुठो आहे। लेकिन बाबा हाणे चए थो स्वयं जी बुद्धि सां हाणे सभु सम्झो। जॾहिं ॿिया अलॻि अलॻि बुद्धि लॻाए सम्झनि था, त असां बि त बुद्धि लॻायूं न भई, कि असां चऊं था भॻवान मथे सॾु था करूं, भॻवान तूं अचु, भॻवान खे चऊं था कि तूं अचु असांजा दुख दूर कर, असांखे शांती ॾे, असांखे पावन ठाहे। त बरोबर असां अशांत आहियूं, असां पतित आहियूं, बरोबर भॻवान हेठि न आहे तॾहिं त मथां सॾु था करूं। त बरोबर मंदिर गुरुद्वारे कण कण में भॻवान न आहे तॾहिं त मथां सॾु था करूं। एतिरी सम्झ न आहे न। ॾिसो माण्हू एॾो परे परे तीर्थनि ते वञनि था, चवनि था भॻवान सां मिलण था वञनि, मंदिर गुरुद्वारे भॻवान जा दर्शन करण था वञनि। हाणे पोइ तव्हां मथे छो था सॾु करो, जॾहिं उहो मथे ई रहंदो आहे त दर्शन कंहिंजा था करण वञनि। इहे सभु ॻाल्हियूं असांखे बुद्धि सां सम्झणियूं आहिनि। ईअं न कोई जो विशुद्ध भाव थिए तो सभी आत्मायूं आहिनि हिन दुनिया में, त सभी आत्मायूं आहिनि, सभी पंहिंजे पंहिंजे सम्झ अनुसार असांखे बि ज्ञान ॿुधाइनि थियूं। छो जे गृहस्थी माण्हू गृहस्थ में एॾो व्यस्त थी वेंदा आहिनि त वीचार हलंदो ई कोन अथनि, उन्हनि जो वीचार फालतू ॻाल्हियुनि जो हलंदो आहे। ऐं जेका सत्संग आदि कंदा आहिनि उन्हनि जो वीचार ज्ञान जो हलंदो आहे, सम्झ जो हलंदो आहे। त छो न तव्हां बि सुठी सुठी ॻाल्हियुनि जो वीचार करो न, तव्हां बि मन में सुठी सुठी ॻाल्हियूं वीचार करो। तव्हांखे बि त मन बुद्धि आहे न, आत्मा में मन बुद्धि त सभिनि खे ई आत्मा जी शक्ति मनो बुद्धि सभिनि जी आहे। तव्हां पंहिंजी मनो बुद्धि खे में जेकी शक्ति आहे उनखे फालतू ॻाल्हियुनि जो वीचार करे ख़तमु था करो। उहो माण्हू सुठी ॻाल्हियुनि सोचे करे वीचार करे उनखे कम में था लाइनि। लेकिन बाबा चए थो उहो बि सुठो कमु करनि था, जेको बि अलॻि अलॻि संस्थायूं आहिनि, अलॻि अलॻि चीजूं ठाहींदी रहंदियूं आहिनि भॻवान जे नाम ते। परंतु बाबा चए थो कि इन्हनि सां असांजी बुद्धि परमात्मा केरु आहे, किथे रहंदो आहे, उन सां मुंहिंजो संबंध छा आहे, उन सां मूंखे प्राप्ति कीअं थींदी, उहो कॾहिं मथां हेठि लहींदो आहे, छा कंदो आहे, इन सां भटकिया आहिनि।
त परमात्मा हाणे स्वयं अची करे इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजे बारे में असांखे ख़ुदि ब्रह्मा जे तन में अची करे थो ॿुधाए ऐं असांखे चए थो कि कहिड़े बि देहधारी सां बुद्धि न रखो। हाणे स्वयं खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो ऐं हर हिकु ॻाल्हि जे मथां वीचार करो त तव्हांखे सही सम्झ ईंदी। परमात्मा खे चईंदा आहिनि सिख माण्हू खे मनुष्य खां देवता ठाहींदो। मनुष्य से देवता खे कर्तन लाॻीअ चईंदा आहिनि न, मतिलबु परमात्मा ई मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। छो जे कलयुग खां पोइ सतयुग थो अचे, सतयुग में देवता आहिनि, कलयुग में उहे ई देवता कहिड़ो न जे आत्मा में दैवी गुण हुजे। हाणे आत्माउनि में आसुरी गुण आहिनि, आसुरी संस्कार आहिनि, विकार आहिनि, बुराइयूं आहिनि। त हाणे अहिड़ी आत्माउनि खे परमात्मा देवता ठाहींदो। त परमात्मा कॾहिं ईंदो आहे? कलयुग जे अंत सतयुग जे आदि जे विच में अची करे असांखे इहो सचो ज्ञान ॾींदो आहे कि हाणे तव्हांखे सच छा आहे। मां इहो नथो चवां मां जेको चवां थो तव्हां उहो सम्झो इहो ई सच आहे। मां त चवां थो कि स्वयं खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, पोइ ॻाल्हियुनि जे मथां वीचार करो, तव्हांखे आपे ई सच सम्झ में अची वेंदो। हाणे पंहिंजी महिनत सां सच खे ॼाणो। हीअं न कोई बि तव्हांखे कुझु ॿुधाए थो, काथे बि लिखल आहे। बाबा चए थो गुरु नानक सिर्फ़ु 2 शब्द चई, जप साहिब त सुख मिलई। ही जेको जप जी साहिब ऐं सुखमनी माण्हू पढ़नि था न, इहे सभु जेका बि वॾा पाठ आदि लिखल आहिनि, इहे मनुष्य जी लिखावट आहे। गुरु नानक देव बि इहे सभु एॾा वॾा शास्त्र, इहे सभु ग्रंथ आदि न लिखाई, न ही एॾा वॾा सुखमनी ऐं जपजी साहिब हुया पियो। उन्हनि त सिर्फ़ु एतिरो चयो कि हुन परमात्मा निराकार खे जपो, हुन साहिब खे जपो त सुख मिलियो। पोइ बाक़ी माण्हुनि हिननि जो वेही करे पंहिंजे हिसाब सां अर्थ कढी करे लिखियो अथनि। लेकिन लिखियो त अथनि, लेकिन असां बि त सम्झी सघंदा आहियूं न। हाणे सिर्फ़ु पढ़ो न, हर हिकु ॻाल्हि खे जेके पढ़ो था हुनखे वीचार करो, स्वयं खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे हर हिकु ॻाल्हि जे बारे में वीचार कंदासीं त यथार्थ ॻाल्हि छा आहे उहो असांखे सम्झ में अची वेंदी। जॾहिं आत्मा जी मन बुद्धि सची थी वेंदी, अर्थात सच खे ॼाणदी, सच खे ॼाणे करे सच जी राह ते हलंदी, त हीअ दुनिया छा थी वेंदी? सतयुग। सचखंड जी स्थापना उहो सचो साहिब हाणे करण आयो आहे। त चईंदा त आहिनि जेका बि ॻाइनि आहिनि, लेकिन कॾहिं हाणे जे समय जॾहिं परमात्मा सतगुरु सचो भॻवान खे सत्य बि चईंदा आहिनि। हाणे भॻवान उहो ई असांखे सचो ज्ञान ॾेई करे स्वयं ई चए थो, ख़ुदि जी वीचार करे ख़ुदि जी बुद्धि खे हाणे खोलो, ख़ुदि जी बुद्धि सां कमु वठो, त तव्हांखे सभु सच सम्झ में अची वेंदो। जॾहिं एॾी सारी आत्माउनि खे सच सम्झ में अची वेंदो त दुनिया छा थी वेंदी? सचखंड, सतयुग थी वेंदी। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान हर कर्म रूपी बीज खे फलदायक ठाहिण वारा योग्य शिक्षक था। योग्य शिक्षक हुनखे चइबो आहे जो स्वयं शिक्षा स्वरूप थी करे शिक्षा ॾे। भई असां जेके बि शिक्षा ॾियूं था पहिरियों स्वयं में उहो धारण करो, उनखे योग्य शिक्षक चइबो आहे। उहो पंहिंजे हर कदम सां शिक्षायूं ॾींदो आहे, पंहिंजे हर बोल सां बि शिक्षायूं ॾींदो आहे। हुनजो योग्य शिक्षक जो हिकु बोल बि महावाक्य हूंदो आहे, मतिलबु हिकु बोल में ई उहो सभु कुझु सम्झाए छॾंदो। उनजो हर कर्म रूपी बीज फलदायक हूंदो आहे, निष्फल न हूंदो आहे। अहिड़ो योग्य शिक्षक जो संकल्प आत्माउनि खे नई सृष्टि जो अधिकार ॾियारंदो। स्लोगन आहे मन मना जी स्थिति में रहो त अलौकिक सुख व मन स्थिति जो अनुभव थींदो। जॾहिं मां आत्मा परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदमि त मुंहिंजी आत्मा खे अलौकिक सुख
ऐं मन जो स्थिति जो अनुभव थींदो।